अब्बा यार धप अचे थी साहब जे बंगले मां ये छा मसलो आहे ख़ैर त आहे यो पैसा मरी वियो एमपी साहब मरी विया जी सपा उनजी धपा शादी है पिया साहब के सोतियो प्यालो करे वियो अब्बा केनो भलो माण्हू हुयो अब्बो हाणे असांखे इलेक्शन में वोटनि जा पैसा केरु ॾींदो एमपीए साहब त मरी वियो एॾो बहितरीन माण्हू हुयो हाणे स्कूलनि में गॾा केरु ॿधींदो अब्बो शहर जा गटरनि जा ढक खाई वियो हाज़मे जो निज़ाम एॾो टाइट हुयुसि ट्रकनि जो ट्रकां गड़काए वियो राशननि जो भला भला मरी कीअं वियो छा थियो दरअसल चांवरनि में शैम्पू मिलाए खाधे चांवरनि में शैम्पू मिलाए करे खाधे गवर्नमेंट जी शइ हुई अबा मुछा ॾिसे जी पाटल लॻण खे चेपी लॻल हुजे एमपीए साहब दुआ करो अल्लाह तबारक व ताला जीअं एमपीए साहब करप्शन कई इनके करप्शन जे बदिले जहन्नम में आला क़िस्म जो बंगलो अता फरमा आमीन। बहरहाल ॾाढो भलो माण्हू हुयो साईं हुकुम अल्लाह जो आहे हिकिड़े दफ़े एमपीए साहब जे बंगले ते आयुमि मां चयो साहब खां राशन वठां त अंदरों मुलाज़िम वियो मोटी आयो चए एमपीए साहब सुतो पियो आहे जी हाणे सुतो पियो एमपीए साहब जी पंहिंजी सिरी पाण हुयो साईं इहो हूंदो त स्कूलनि में गॾा ॿधा पिया हूंदा यतीमनि जा फंड ग़रीबनि जा फंड रोड रस्तनि जा फंड तालीम जा फंड सभु गड़काए खाई तबाह करे वियो हाणे इहे केरु खाईंदो ॾियल चमचनि जो छा थियो चमचा पहले सदमन में एमपी साहब एॾो जल्दी छो चढ़े वए बहरहाल सही अल्लाह साईं जी शइ आहे हाणे इलेक्शन जी तयारी कयो नओं को एमपी असां घुरायूं हे त मरी वियो बहरहाल अल्लाह पाक हिनखे जहन्नम में आला क़िस्म जो बंगलो अता फरमाए इहा असांजी दुआ आहे एमपी साहब लाइ कम जो अहिड़ा नेकी जा करे हो ज़ाहिर दुआयूं बि अहिड़ियूं निकिरंदियूं न हाणे एमपीए साहब हे त मरी वियो हाणे इलेक्शन करायूं था इलेक्शन बि वेझी आहे पोइ शऊर वारे माण्हुनि खे चऊं था वोट ॾियनि एमपीए साहब जी सीट ते वरी ॿियो को एमपीए विहायूं था ईअं सही आहे हाणे हलो तयारी कयो छोरा